मां हिन हफ़्ते हिकु सीरीज़ करे रही आहियां जंहिंजो नालो आहे शक्तिशाली वीचार ऐं उन जे बारे में ॻाल्हाईंदसि माण्हुनि खे लाइ। मूंखे विश्वास आहे कि तव्हां अॻियां ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदा ऐं उन जे बारे में मक़सद सां सोचींदा ऐं अॻियां वधंदा, उहा मदद थींदी। बाइबल असांखे सेखारींदो आहे त असां जिब ते सोचींदा आहियूं तॾहिं बि ऐं पोइ थॾंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं। हिन करे असांखे इहो पंहिंजे वीचारनि जे बारे में घणो ई सोचणु खपे, सुजाॻ रहणु खपे, छाकाणि त कुरिस्तियुनि 10:4-5 में उन जे अनुसार इहो ई आहे कि तव्हांखे छा करिणो आहे ऐं लड़ाई लड़णी आहे। उन जा हथियार तव्हां सां गॾु आहिनि, तव्हांखे ॾिसणो आहे प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजे लाइ इहा लड़ाई लड़णी आहे। तव्हांखे इहो करिणो आहे ऐं तव्हांखे खाई करे इहो न करिणो आहे। परमेश्वर द्वारा समर्थ थियणो आहे, पंहिंजी कल्पनाउनि खे तव्हांजे हिसे में करिणो आहे। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे हमेशह ॿुधणो आहे ऐं मसीह जी ॻाल्हियुनि ते इन करे अॻियां वधणो आहे, छाकाणि त तव्हांजे साम्हूं हथियार आहिनि ऐं उहा जेका शारीरिक आहिनि उनखे शारीरिक न मञी करे आत्मिक वञणो आहे। आत्मिक हथियार तव्हां सां गॾु आहिनि। ग़लति वीचारनि, ग़लति कल्पनाउनि सां इहो न करिणो आहे, इहे ॻाल्हियूं न करणियूं आहिनि। सभिनीनि शयुनि खे तव्हांखे असांजे मन में विरोध न ठाहिणु ॾियणो आहे। असांजी ज़िमेदारी इहा आहे कि असांखे हमेशह वीचारनि सां गॾु त्याग ॾियणो आहे ऐं उहा असां हमेशह इहो कंदा आहियूं ॿुधी करे असांखे प्रभु यीशू जे मसीह जे आज्ञाकारी ठहिणो आहे। तव्हांखे सुस्तु न रहणो आहे, तव्हांखे उहो लालच न करिणो आहे, तव्हांखे बुरो वीचार न आणणो आहे, तव्हांखे उहा आशा न करणी आहे जेकी तव्हांजे वीचारनि सां गॾु जुड़ियल आहे ऐं तव्हांखे इंतज़ारु न करिणो आहे कि कोई जुदाऊ संदेश मिले ऐं तव्हांखे ॾींदा हुजनि बुरा वीचार ऐं अचण खां इहो करिणो हुजे। तव्हांखे हमेशह सिखणो आहे कि तव्हांखे सच ॻाल्हाइणो आहे ऐं जॾहिं पवित्र आत्मा तव्हांजे अंदरि उहो अहसासु पैदा कंदी, तव्हांखे विश्वास थींदो कि प्रभु आहे ऐं तव्हांखे इहो लॻंदो कि तव्हां भलो कयो ऐं तव्हां सोचणु शुरू करे छॾियो आहे। तव्हांजो चुनाव सही निकितो आहे ऐं तव्हां ग़लति वीचार न कंदा, त्यागींदा ऐं अॻियां वधींदा जेका वीचार आहिनि। ख़ाली दिमाग़ शैतान जो दिमाग़ हूंदो आहे, हमेशह इहो ई चवणी हूंदी आहे। घणा दफ़ा असां मक़सदनि सां हली वेंदा आहियूं, इहा सुठी ॻाल्हि न आहे, पर असांखे हमेशह इहो करिणो आहे। दुश्मन जल्दी सां असां सां ख़ाली थी वेंदो ऐं हमेशह तव्हांजे दिमाग़ में हर तरह जा ॻाल्हि हूंदा। मूंखे इहो विश्वास आहे त मां पहिरीं तरह ईअं सोचींदी हुयमि, असां तयारु थी ॾींदासीं ऐं लालच खां निपटंदासीं ऐं जेको बि लिखियलु आहे असां उहो कंदासीं। कुरिन्थियुनि 3:2 में चुनाव जे बारे में लिखियलु आहे। मुंहिंजे वीचारनि सां घणा दफ़ा मुख्य वचन में इहो ई लिखियलु हूंदो आहे कि तव्हांखे पंहिंजे पाण खे संभालणो आहे, फ़ैसिलो करिणो आहे समस्याउनि सां जीवन में। जेको बि असांखे करिणो आहे, 7 ॻाल्हियूं शक्तिशाली वीचार। अॼु असां हिन सीरीज़ जे बारे में ॻाल्हाईंदासीं, आख़िर 3 जे बारे में ॻाल्हाईंदासीं, असां जिन जे बारे में साम्हूं आहियूं ऐं मूंखे उमेद आहे कि तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झंदा। मां भव जे अॻियां गोॾा न टेकींदमि, मूंखे जेको बि कुझु करिणो आहे उहो मां कंदमि ऐं करिणो आहे। मुंहिंजो सुख हमेशह रचनात्मक हूंदो आहे। मां जल्द ई परमेश्वर जी आज्ञा मञींदो आहियां। मां भावनाउनि जे अनुसार ते फ़ैसिलो न कंदसि। मां जाम उदार आहियां ऐं मां इन बारे में घणो सुॻाव कंदसि ऐं ॻाल्हाईंदसि अॻियां। ठीकु आहे, उहो सुठो आहे। हिते घणा ई माण्हू आहिनि जेको मुक़ाबले में आहिनि ऐं हिन जे करे इहे ॻाल्हाईंदा हिन शयुनि जे बारे में जेको तव्हांखे ख़बर आहे। ठीकु आहे, हाणे अॻियां वधूं था, जेकी सुठी ॻाल्हि आहे। अॻियां वधूं था ऐं ॿुधूं था। ॾिस मम्मा, तुंहिंजे जीवन में कोई सुधारो न ईंदो जे तूं पंहिंजो होमवर्क न कंदे। आमेन। तव्हांजो जीवन सुधारणु न खपे जेसिताईं तव्हां फ़क़्ति मूंखां ॿुधंदा त छा करणु घुरिजे ऐं सभिनीनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे पेपर ते लिखी छॾियो, उनखे पंहिंजे साम्हूं पकड़ियो ऐं जोर सां उहो ई चओ जेको तव्हां हिन वक़्तु तव्हांखे यादि आहे कि तव्हांखे करिणो आहे।
बिना पेपर ॾिसी उन ते ध्यानु लॻाइण कुझु बि न थींदो। हमलावर तव्हां ते हमिलो कंदो ऐं तव्हां ॾिसंदा रहंदा। इहो घमंड न कयो। ख़रीद सीडी कई आहे। उन जे अलावा घणो कुझु मां चाहियां थी कि तव्हां जीवन में कयो। मूंखे ख़बर आहे कि तव्हां उते वीचारनि ते अटकी पवंदव। तव्हांखे नतीजो मिलंदो, उन ॻाल्हि ते तव्हांखे ध्यानु लॻाइणो आहे। मां चाहियां थी कि माण्हू सुबुह जो उथी करे 25 दफ़ा इहे चए कि मां हिन सां इहे करण वारो आहियां। मां माण्हुनि सां गॾु मिलंदमि ऐं हुन सां मित्रता पूरी कंदमि। इन करे मां बि इहे करणु चाहींदी आहियां जेका माण्हू चाहींदा आहिनि कि माण्हुनि खे सुखी थिए ऐं ख़ुशि रहनि ऐं अॻियां वधनि, जेको बि थी सके। मूंखे ईअं लॻंदो आहे माण्हू ख़ुशि हुजनि हिते बि अची करे। मैत्री सत्य जे तरफ़ हलूं था। हिन जे कारण ते इहो आहे कि तव्हांखे इहो करिणो आहे। माण्हुनि था तोसां गॾु इहो कयो उन्हनि सां, तॾहिं बि तूं उहो कर जेको भविष्य में वक़्त ते उन जे शिक्षा अनुसार इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे प्रवेश करिणो आहे। हाणे इहो ई थी चवां कि तव्हांखे हुन सां गॾु रहणो आहे ऐं उहो जेको बि चए थो तव्हांखे हुन सां गॾु अॻियां वधणो आहे ऐं हुननि सां गॾु अॻियां हली करे तव्हां सां गॾु रहणो आहे। जेको बि आहे तव्हां सां ॿारनि में लिखियलु आहे त 13 ते बि इहो ई अमल आहे। ऐं तव्हां पंहिंजो पाण खे बैग खणी करे विझो। जेको बि सामान आहे उन में विझी करे तव्हां अॻियां वधो ऐं प्रवेश त कयो। तव्हांखे अॻियां प्रवेश करिणो आहे ऐं अॻियां वधिणो आहे। पर यादि रखिजो उहो रस्तो जाम ख़राबु आहे, विनाशी आहे, पर तॾहिं बि तव्हांखे अॻियां वधिणो आहे छाकाणि त प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चाहे थो। नंढे रस्ते ते ऐं तव्हां सां गॾु हेॾो सामान हुजण खां कंहिं महिल बि ईअं थींदो आहे कि तव्हां हुतां किरी सघंदा आहियो। पर यीशु हुन रस्ते ते हलियो। आयत चोॾे छो त संकेत आहे कि उहो फ़क़ति हुन जे करे सैकड़ो माण्हू हुया जेको रस्ते ते हलनि पिया, जीवन ते पहुचाई चुका। ऐं उहो चयो अहिड़ा जेके बि आहिनि ऐं पाईंदा आहिनि। मां कुझु चवां मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजे वीचार सां चवण में इहो ख़तरनाक कोन्हे छाकाणि त मुंहिंजे वीचार सां इहो जाम सुठो आहे। केतिरा लख माण्हू आहिनि जेके पाण खे मसीहा चवंदा आहिनि, पर ईअं न थींदो आहे कि उहो लखनि मां हिकु माण्हू हुजे जेको सचो मसीहो हुजे। हाणे हिकु कमु आहे जेका बाइबल खे असांखे सभिनीनि खां वधीक सेखारण जी कई आहे ऐं जेके ॾिनी आहे। इन करे सुबुह तव्हांजी चवणी आहे कि तव्हां इच्छा जी जाइज़ असांखे इहो करिणो आहे ऐं सिखणो आहे कि ज़रूरत आहे। केतिरा दफ़ा जाम उलझनूं थी वेंदियूं आहिनि। तव्हां मूंखे हिकु कमु ॿुधायो ऐं मां उहो करे सघां। ऐं हिकु पतरस 4:8 मां ऐं सभ खां उत्तम इहा रही ॻाल्हि आहे जेका सभिनीनि खां मुख्य आहे ऐं सभिनीनि खां उत्तम आहे, जेकी हिकु ॿियनि खां वधीक प्रेम रखो। प्रेम केतिरनि पापनि खे ढके छॾींदो आहे। प्रेम ॿियनि ते अपराध न करणु ॾींदो आहे, माफ़ करे छॾींदो आहे। हिकु ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी आहे, जॾहिं जीवन में ईअं थींदो आहे तव्हांखे अक्सर माफ़ी ॾियणी आहे। तव्हांखे पथर दिलि न ठहणो आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे। तव्हांखे आध्यात्मिक पूर्णतावादी थी करे अॻियां हलणो आहे छाकाणि त जाम माण्हू आहिनि। माण्हुनि खे थोरी आज़ादगी खपे इंसान बणण जी, छो त असां सभिनीनि खे ईअं न ज़रूरत हूंदी आहे कि असां सभिनीनि खे माफ़ करे छॾियूं। ज़रूरत हूंदी आहे कि असां माफ़ कयूं। असां सभिनीनि खे माण्हुनि जी ज़रूरत आहे। उद्धार करिणो आहे, अॻियां वधिणो आहे, जेकी बि ॻाल्हि आहे। उहो जेको चयोई पतरस उन में ई लिखियो आहे कि तव्हांखे जोश ऐं प्रेम में पापनि खे हटाए छॾिणो आहे, ढके छॾिणो आहे। यीशु चयो आहे त तोखे हिकु नई आज्ञा ॾियां थो। तोखे संदेश ॾियणो आहे, अॻियां वधणो आहे ऐं चाहिणो आहे कि हिकु नई आज्ञा मां तोखे छा सिखणो आहे, प्रेम करिणो आहे, अॻियां वधणो आहे। उन सां तोखे माण्हुनि खे प्रेम ॾियणो आहे। हीअ जेकी ॻाल्हि आहे हुन जी कोशिशि कई आहे। जेके बि मसीहा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि हमेशह प्यार करण जी ऐं प्रेम निभाइण जी।
असां निशानी सुञाणींदा आहियूं कोको कोला जी, पेप्सी कोला जी निशानी या ॿियनि शयुनि जी। हिन करे असां ते इहे निशानियूं थियणियूं घुरिजे। इहा सचे मसीह जी निशानी आहे। यादि रखिजो, इहा सचे मसीह जी निशानी आहे। प्रेम चाल करणु खपे ऐं प्रेम जी निशानी, मदद जी निशानी, जेको अकेलो हले थो, जंहिंखे ज़रूरत आहे सहारे जी ऐं उहो हलंदो आहे, जेको दयालु आहे, उदार थींदो। तव्हांखे बसि हिकिड़ो सुठो व्यवहार करिणो आहे, जेको बि करिणो आहे पाण सां, ॿियनि सां, जेको आधारपूर्ण थींदो आहे, मित्रतापूर्ण थींदो आहे, असली में सही ॻाल्हियुनि ते उहो सिखंदो आहे ऐं तव्हांखे इहो सेखारींदो आहे कि तव्हां छा कयो ऐं तव्हांजो भलो चाहींदो। असांखे हिकु भारी वचन ॾियो। अच्छा, तव्हांखे भारी वचन खपे न? हिकु भारी वचन वठो। यीशु चयो, तव्हां इहो ॿुधो, मां ॿुधायां थो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे, जेको मां तव्हांखे सेखारियां थो, तूं पंहिंजे प्रभु खे प्यार कर, पंहिंजे दिलि सां, पंहिंजी आत्मा सां, पूरी ताक़त सां प्यार कर, पंहिंजे पासे वारी खां प्यार कर, ओतिरो ई पंहिंजे पाण सां। मां इहे चवंदसि, जे तव्हां ॾींहं में फ़क़ति हिक ते अमल करे सघंदा आहियो, पोइ ॾिसो इहा ॻाल्हि सम्झो। छा त ॿियनि ॻाल्हियुनि खां वधीक माण्हुनि खे सही व्यवहार करिणो आहे, सिखणो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में। भारी बदिलाव आयो आहे। सभिनीनि खां महान कमु इहो आहे कि तव्हांखे पंहिंजे अॻियां ॿियनि जी परवाह करणी आहिनि ऐं उनखे प्यारु करिणो आहे, उनखे अॻियां वधाइणो आहे ऐं प्रकृति में इहो ई करिणो आहे कि तव्हांजो मतिलबु इहो ई आहे कि तव्हां जनमु वरितो आहे ॿियनि जे लाइ ऐं ॿियनि जी मक़सद सां तव्हां अॻियां वधो। जेकी बि ॻाल्हि आहे असां करे सघंदा आहियूं, उहो मां कंदी आहियां, छाकाणि त मूंखे ख़बर आहे, मां वेही करे सोचियो आहे कि प्रभु अॼु कुझु करण वारो आहे त मां इहो करे रहंदसि, पंहिंजे थ्रू, आशीष जे थ्रू इहो मां करे रहंदसि, प्रचार करे रहंदसि, छाकाणि त मूंखे इहा ॻाल्हि सिखणी आहे कि तव्हां छा था चाहियो ऐं छो था चाहियो। आसे पासे में केरु केरु आहे? परमेश्वर मूंखे ॾेखारियो आहे ऐं उहो चाहे थो कि मां जेको कयां कंहिंजे करे कुझु करे सघां। कोई अहिड़ो जेको परमेश्वर चयो, जे तूं इन्हनि खे इहो करे आशीष ॾींदी आहे त पोइ हुन लाइ उहो जाम मुख्य थींदो, हुनखे जाम उत्साह मिलंदो, प्रभु जी महिमा ते सोचणो पवंदो। हू पंहिंजो पाण मुंहिंजे दिमाग़ में टपकियो न हुयो, हू मूं ते उहो ई आयो हुयो जेको मूंखे करिणो आहे। मूंखे पुठियां लॻंदो रहियो आहे पे मां इहो करे सघां थी, पर जंहिंजे करण ते सोच ते इहा आहे। मां सम्झी रही आहियां कि मां छा करे रही आहियां। मक़सदु इहो ई आहे कि तव्हां ख़ुशि रहो, माण्हुनि में उहा ख़ुशी अचे जेको उहो चवनि था ऐं प्रगट थी वञे जेको तव्हां करणु चाहियो था उन जे अनुसार। अच्छा, प्रभु खे इहो सचपच सही ॻाल्हि आहे। मूंखे विश्वास आहे माण्हू व्यवहार सां प्यार कंदा आहिनि। बाइबल जे अनुसार असांखे पंहिंजी मिल्कियत जो इस्तेमालु करिणो आहे, ज़रूरत पूरी करण लाइ। जेको बि करिणो आहे, तो वटि जेको बि आहे, तव्हांजी स्मृतिअ जो हिकु मक़सदु हुजणु घुरिजे। तव्हांखे छा करिणो आहे? अमीर थियण जी प्रार्थना करणी आहे कि तव्हांखे शयुनि लाइ प्रार्थना करणी आहे? बल्कि तव्हांखे इहो करिणो आहे, इस्तेमालु करिणो आहे। तव्हां पंहिंजे ध्यान ते ध्यानु ॾियो ऐं दौलत ते ध्यानु न ॾियो, हिसो न घुरो, आशीष घुरो। जेको तव्हांखे चवे थो कि तव्हां चढ़ो, सां संतोष न कयो। माण्हुनि सां गॾु ईअं ई थींदो आहे। परिवार में प्यार, आत्मा, बलिदान थींदो आहे। असांखे हमेशह हिकु क़ीमत ॾियणी पवंदी आहे। प्यार में हालत लाइ इहो करिणो ई पवंदो आहे जॾहिं असां हमेशह प्यार कंदा आहियूं। बाइबल जे अनुसार प्रभु जो प्रेम असांखे ॿुधाईंदो आहे, पाण खे इल्ज़ाम में रखण में मदद कंदो आहे। असां माण्हुनि खे प्रेम कंदा आहियूं, इन करे असां हुननि खां गॾु कुझु न कंदा आहियूं। जेको चवणु चाहींदा आहिनि, असां हुन सां प्यार कंदा आहियूं, उहे असां सां उन्हनि खे उन्हनि जा ॾोह ॿुधाईंदे इहो ई करिणो आहे कि प्यार घणेई पाण खे ठुकाईंदी आहे, ॾुखाईंदी आहे। प्यार उहो ई माणिक आहे जेको असांजे द्वारा यीशु असांखे घुराए ॾिनो आहे पंहिंजे लाइ, प्रभुअ सां गॾु। प्यार प्रभु आहे, प्रभु प्यार आहे, असां सां गॾु हमेशह हूंदो आहे, जेको वधीक हुजे। हलो मूंसां गॾु यूहन्ना 4 जी तरफ़ हलूं।
मां सच थी चवां, मां परमेश्वर जी हाज़िरी में इहो ॻाल्हायां थी ऐं उहो चए थो कि तलाश कयो आहे इन जे बारे में, किताब पढ़िया आहिनि ऐं उन जी हाज़िरीअ में जिब ते किताब पढ़िया आहिनि। मां हिन जो घणो ई अभ्यास कयो आहे। यादि रखो, घणेई दफ़ा असांखे ईअं लॻंदो आहे सच में आत्मिक बणण जी कोशिशि कंदी आहियां। मूंखे कुझु मिलियो जेको मुंहिंजे जीवन बदिलण में हासिल थी वियो आहे। यूहन्ना 4:2 में परमेश्वर कॾहिं बि ॾिठो आहे जॾहिं असां पाण खे प्रेम रखंदा आहियूं, प्रभु असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं हुन जो प्यारु असां सां गॾु हूंदो आहे। बुनियादी रूप ते असां सां प्यारु हमेशह गॾु मिलंदो, उहो सिद्ध थींदो आहे ऐं जंहिंजे करे असां विच में आहियूं। ॿुधी करे पूरी तरह सां ईअं थींदो आहे कि तव्हां चाहियो था उनखे ज़रूरत ॿुधो, प्रभु कयो। जेको बि तव्हांखे कंहिं महिल बि तव्हांखे लॻे थो कि तव्हांखे उत्साहित थियणो आहे ऐं कुझु करिणो आहे, उन वक़्तु तव्हां उहो ई देरि न कयो ऐं अॻियां वधो, उनखे माफ़ करे छॾियो। प्रभु हुते आहे। तव्हां प्रभु जी हाज़िरीअ में जीअण चाहींदा आहियो? पूरे जोश उत्साह सां ऐं बिना के ॻाल्हि सां, ॾोह सां, प्रेम सां हलो, छाकाणि त तव्हांखे हर वक़्तु इहो करिणो आहे, प्रेम सां भरिजी करे करिणो आहे। प्रभु उते ईंदो आहे, जेकी सभिनीनि खां वधीक सुठी ॻाल्हि आहे ऐं तरीक़ो आहे पंहिंजे पाण में जीअण सां ऐं प्रभु जी हाज़िरीअ में इहो करण सां तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां सां गॾु परमेश्वर हाज़िरीअ रहण वारो आहे। हिकु आध्यात्मिक पहलू सां गॾु हली करे तव्हांखे बेशक शांती मिलंदी ऐं आनंद मिलंदो ऐं तव्हांखे उहो वठणो आहे। तव्हां उहो वठो ऐं उमेद कयो कि तव्हां उनखां वठी करे अॻियां वधी सघंदा आहियो ऐं महसूसु करे सघंदा आहियो उनखे तव्हांखे छा करिणो आहे ऐं कहिड़ो बदिलाव आणणो आहे पंहिंजी दुनिया में। असांखे पको करिणो आहे त असां कुझु व्यवहारिक रूप ते बदिलो करे छॾींदासीं। विश्वास सां गॾु असां फ़क़्ति भयानक अलौकिक बणिजी करे हर शइ खे सुञाणण जी कोशिशि करे नथा सघूं। इन करे असां चऊं था प्यारु जेको हूंदो आहे, ज़रूरत सुञाणण ऐं ॿुधे माण्हू खां इहो करणु चाहींदा आहियो। माण्हू महसूसु कंदो आहे कि तव्हांखे छा करिणो आहे, ॿुधी करे रहणो आहे। माण्हू प्रेम महसूसु कंदो आहे। हिकु ॾींहुं मूंखे हुन चयईं कि मूंखे हुन ॻाल्हि जा प्यारु आहे ऐं उन प्यारी शइ लॻंदी आहे ब्राइटनिंग कंपनी जी। उहा हुननि दुकाननि ते जेके पर्स, जूता, कीचेन्स, गॉगल्स वग़ैरह वग़ैरह शयूं मिलंदियूं आहिनि ऐं मां उहो ॿुधो छो त मां पाण खे ॿुधण जी आदत विधी आहे। मां ॼाणणु चाहींदी आहियां कि माण्हुनि खे छा पसंदि आहे। मां ॼाणणु चाहींदी आहियां उन जी ज़रूरत छा आहे। मां इहो नथी चवां तव्हांखे न ख़बर आहे, छाकाणि त उहो कंहिंजे लाइ करणु थो चाहे ऐं तव्हांखे नथा ॼाणो त हुन जो छा मतिलबु आहे। हिन करे मां कंहिंखे मोकिले उन लाइ गिफ्ट सर्टिफिकेट घुरायो ऐं हुनखे हिकु नोट सां गॾु ॾिनो जंहिंमें लिखियलु हुयो त उहा सख़्तु महिनत जी केतिरी क़दुरु कंदी आहियां। इहो ॿुधी करे उन रोअणु शुरू करे छॾियो। असल में गिफ्ट न आहे जेको तव्हां चयो, उहो मुख्य आहे जेको तव्हां मुंहिंजे लाइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं शायदि रखियो हुयो। मां चयोमांसि त छा सॼी दुनिया माण्हुनि खे चुनौती ॾींदी आहे कि तव्हांखे चुनौती ॾिसणी आहे। पंहिंजे हर हिकु सभा में इहो करण जी कोशिशि करण जी वरी आहियां ऐं मां चाहियां थी कि तव्हां समर्पण कयो परमेश्वर जे साम्हूं। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेका विश्वास कंदा आहिनि कि प्रभु तव्हां सां गॾु आहिनि। हिकु ॾींहुं ईअं थींदो आहे कि तव्हां समर्पण कयो, पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ख़ाली समर्पण कयो ऐं उन कम में तव्हांखे आसान थो लॻे, पर ध्यानु ॾिजो तव्हांखे उन जे बारे में सोचणो पवंदो आहे ऐं ख़ासि सोचणो पवंदो आहे ऐं तव्हां चवंदा आहियो कि माण्हू छा सोचींदा, मां इहो कयां कि न कयां, पासे वारो करे थो या नथो करे। मां हिकु ॾींहुं शॉपिंग करणु वियसि। मूंखे महसूसु थियो परमेश्वर चाहे थो कि कहिड़ी महिला जा कन जा पैसा भरियां। मूंखे ख़बर न हुई कि उहो महिला केरु आहे।
मां सोचियो हूअ ज़रूरु सोचींदा हूंदा त मां पागल आहियां, पर मां उन भावना खे दॿाए न रहियसि। आख़िरकार मां हली करे उन वटि वयसि। मुंहिंजे हथ में हिकु $50 जो नोट हुयो। मां चयो, ॿुधो, हिकु कमु कयो, मसीहा आया महसूसु थियो आहे, परमेश्वर चाहे थो कि अॼु तव्हांखे आशीष मिले त हू वठो। ऐं पोइ मूं वटि हिकु आखाणी आहे। उन जे केतिरनि महीननि खां पोइ त उहा महिला असल में कंहिंसां गॾु आई हुई जेका मूंखे ॼाणींदा हुया, जेका मुंहिंजे प्रोग्राम ॾिसंदा हुया। उन महिला जो हिकु पड़ोसी हुयो जेको हिकु ॾींहुं मुंहिंजे मज़ाक पियो उॾाए। उहो चई करे, तोखे ऐं औरत खे ॾिसी करे छा लॻंदो आहे, उहो कीअं आहे, जेका प्रचारक हूंदी आहे, हिकु प्रचार कंदी आहे, ईअं कंदी आहे। पोइ हुनखे चयो, न न, इहा औरत हिकदमि सची आहे, मां तोखे ॿुधायां थी हिननि छा कयो आहे। पोइ उन्हनि हुनखे चयो कि हिकु ॻाल्हि ॿुध। त मां हुन वटि वई हुयसि, हुन मूंखे इयररिंग्स वठी ॾिनई। उन माण्हू तुंहिंजो प्रोग्राम ॾिसणु शुरू करे छॾियो आहे, आख़िर हुनजो उद्धार थियो आहे। इन करे तव्हांखे ख़बर आहे कि परमेश्वर चाहे थो कि तव्हां अॻियां वधो। जॾहिं हू तव्हांजे दिलि में कुझु अहिड़ो कुझु करणु चाहे थो, इच्छा अचे थी, त तव्हांखे उहो करिणो आहे। तव्हांखे शर्मिंदगी न करणी आहे। असां हुन जी जाम परखूं कयूं आहिनि। त माण्हू सोचींदा आहिनि कि मुंहिंजी ॻाल्हि सां तव्हांखे यादि हूंदो कि दुनिया में अहिड़ा घणेई माण्हू आहिनि जिन असांखे इहे चयो हुयो कि तव्हां कुझु कयो। माण्हुनि अक्सर इहो चयो कि तव्हां कुझु करण जी कोशिशि छो नथा कयो, मुंहिंजे लाइ कुझु न कयो, तव्हां इहो कुझु कयो, ॿियनि लाइ कुझु कयो, ॿियनि जे लाइ। ऐं जूतनि जे लाइन में वञी करे बीह रहियसि, ही छा थियो, ही छा थियो। हुते सेल लॻल हुई जूतनि जी, ऐं उन माई खे जूता वठी ॾिना। हिकु दफ़ो मां हिकु अहिड़े दुकान ते वई हुयसि जिते जाम वॾी लाइन हुई ऐं सेल हली रही हुई। मुंहिंजे साम्हूं हिकु माई बीठी हुई, हुन ढेर सारा सैंडल ख़रीद कया। मूंखे महसूसु थियो हुनखे पैसा खपनि, त मां हुन जूतनि जी क़ीमत ॾेई छॾी ऐं हुनखे चयो कि तोखे वीचार थियो आहे कि तव्हांखे इहो करिणो आहे। इहो ज़रूरु सोचींदा त मां पागल आहियां, पर मां पागल न आहियां। उन वक़्तु अजायो कमु न करिणो आहे। मूंखे ईअं लॻो त तव्हांखे पैसनि जी ज़रूरत आहे ऐं मूंखे इहो ॾियणो हुयो। मूंखे ईअं लॻो मुंहिंजो प्रभु चाहे थो त तव्हांखे पैसा खपनि, इन करे मां तव्हांखे ॾिना, ॿियो कुझु बि न आहे। उन वटि सैंडलनि जे ॾियण लाइ पैसा न हुया, पर पूरा न हुया। उन महसूसु कयो। मां हुन जे साम्हूं शर्मिंदा थियण लाइ तयारु न हुयसि। मूंखे परमेश्वर जे साम्हूं शर्मिंदा न थियणो आहे, छाकाणि त हुन जी आज्ञा मूंखे मञणी आहे ऐं अॻियां वधणो आहे। मां धन्यवाद थी कयां परमेश्वर खे। हुन चई, हा, मां चाहियां थी कि परमेश्वर उहो करण लाइ मूंखे इस्तेमालु कयो आहे जंहिंजे लाइ मां हुयसि हुन जे साम्हूं। उहो प्यारु न आहे। प्यारु सभिनीनि खां अलॻि आहे, जेको सुठो आहे, ऐं प्यारु हमेशह अॻियां वधंदो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।